नाज़रीन, सिंध हाई कोर्ट शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी जी ज़मानत रद्द करण वारो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे मोहसिन ख़ासकेली। जी बिल्कुल, इन वक्त पाण हाई कोर्ट में मौजूद आहियूं जिते सरमद मीराणी ऐं गनी अमान चांडियो जी दहशतगर्दी टोड़ अदालत ज़मानत रद्द कई, जंहिंखां पोइ इन वक्त हाई कोर्ट में उन्हनि जी ज़मानत थी आहे। उन हवाले सां पाण सां उन्हनि जो वकील समेत जेको आहे गनी अमान ऐं सरमद मीराणी मौजूद आहिनि। पाण हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। शमसाई, तव्हां ॿुधाईंदो त अॼु अदालत में छा थियो? कुछ ॾींहं पहिरियां जेको ATC कोर्ट 13 नंबर ऑर्डर जेको बेल वारो हुयो उहो सस्पेंड करे ऐं बेल कैंसिल कई हुई। उनजे लाइ असां रिवीजन में हाई कोर्ट में फाइल कई हुई, जेका कल्ह फाइल कई लेट आवर्स जे करे वरी अॼु सुबुह जो 8:30 बजे टाइम रखियो वियो ऐं 8:30 बजे हसीब जमाली साहब असां प्रेसिडेंट साहब आहे, उन सां गॾु ॿिया वकील साहब सभु असां मौजूदु हुआसीं। उनखां पोइ जेको रिकॉल वारो ऑर्डर हुयो उहो कैंसिल कयो वियो आहे। 15 तारीख़ फर्दर असांखे डेट मिली आहे ऐं इनशाला सुठी उमेद आहे। बाक़ी दोस्त मौजूदु आहिनि, जेका बेल आहे उहा साॻी मेंटेन रहंदी ऐं 15 तारीख़ ताईं बाक़ी जेको फर्दर ऑर्डर हाई कोर्ट ॾिनो डिटेल में उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिन खां अलावा 15 तारीख़ ते जेका हेयरिंग थींदी उन बारे में बि तव्हांखे वधीक ॿुधाईंदासीं। अच्छा, अॼु जेको हीउ ऑर्डर थियो आहे बेल वारो, इहो इन ऑर्डर ते रुॻो सूमर ताईं, सूमर खां पोइ जेको आहे उहो हतमी फ़ैसिलो? असुल ॻाल्हि इहा आहे त जेका बेल मतिलबु पहिरियां थियल ई उहा मेंटेन आहे। 15 तारीख़ ताईं ज़ाहिर आहे बेल आहे ऐं रिवीजन जो ऑर्डर हुयो, ऑर्डर उहो कैंसिल थियो आहे। त हाणे अगरि सरकार खे कैंसिलेशन में वञिणो पवंदो त अगेन वञिणो पवंदो। जेको उहो ऑर्डर हुयो उहो कैंसिल थी वियो आहे। हाणे फर्दर जेके प्रोसीडिंग थींदी उहो तव्हांखे ॿुधाईंदो। ॾिसो, असीं मुसलसिल जे अताब ऐं अज़ियत मां गुज़रिया आहियूं। उहा सॼी शइ हिकिड़ी नाइंसाफ़ी ते ॿधल हुई ऐं असांजी इहा ई कोशिशि हुई त असां जेका प्रोसीडिंग आहे उनखे फेस कयूं, पोइ चाहे भले फैक्ट जेको आहे त असांजे मथां एलिगेशन्स लॻायूं वियूं आहिनि उनखे फेस कयूं ऐं अदालतुनि में यकीन रखी करे बेल बि असांखे जेको आहे त ATC ॾिनी, वरी उनजी कैंसिलेशन थी, वरी असां अची दरवाज़ो खड़कायोसीं हाई कोर्ट जो। जेतोणीकि हिते बि असांखे 2 खां 3 ॾींहं लॻा। इहे सच का प्रोसीडिंग हुई ऐं उमेदु इहा हुई त अदालत जेको आहे त असांखे इंसाफ़ ॾींदी ऐं अॼु बि इहो थियो आहे त मंडे ताईं इन शइ खे रखियो वियो आहे ऐं असीं सम्झूं था त अॻियां बि जेका पेशूं थींदियूं या हेयरिंग जेका थींदी उन में असांखे इहा ई तवक़ा आहे त इंसाफ़ ई असांखे प्रोवाइड थींदो। साॻियो ई ख़्यालु जेको गनी तव्हांखे ॿुधायो त मुसलसिल अताब वेठ रहिया आहियूं, अज़ियत वेठ रहिया आहियूं। उन बावजूद बि जेको लीगल प्रोसेस आहे उनखे फॉलो कयोसीं। ATC मां बेल वठी ॿाहिरि आयासीं। उन ई ATC पंहिंजे ई फ़ैसिले खे जेको आहे त वापसी वठी रिकॉल करे ऐं असांजी बेल जेका आहे कैंसिल कई ऐं असीं उन शइ मां हथु कोन कढियोसीं। हाई कोर्ट जो ई जेको वॾो दर आहे, जेको इंसाफ़ घर आहे, असीं जिन में उमेदु रखूं था उनजो दर खड़कायोसीं। असांखे उमेदु आहे त असां सां अदलिया इंसाफ़ कंदी ऐं मंडे ते जेका आहे त असांजी रखियलु आहे डेट। इनशाला उमेदु आहे त अदलिया बहितर फ़ैसिलो कंदी, असांजे हक़ में कंदी। जी बिल्कुलु, गनी अमान चांडियो सरमद मीराणी समेत सन लॻा पियल वकीलनि जी मां ॻाल्हि ॿोली, उन्हनि जो चवणु आहे त उहे अदलिया मथां पूरो एतमाद कनि था। जी।